फैसला पाण कयो था एतिरे अरसे खां पंहिंजा नुक़सान बि कयो था। ऐं असां सॼी जो अर्ज़ु इहो ई आहे साईं बचल शाह जी महिरबानी साईं जन जेको हिते किरदारु अदा कयो ऐं सॼे फ़ैसिले में तव्हां बिरादरनि खे आणण जे लाइ हैदर ख़ान बीठो आहे, उन्हनि जी महिरबानी मीर साहिब जन, असां आरिफ़ ख़ान सभु, असांजो नजफ़ ख़ान वारा, असां सभु आयासीं, मियां साईं अली ॾिनो आहे, मियां साईं अमीरनि जुड़ियो आहे, सॼी बिरादरी आहे, हेॾो असांजी कलेरी बिरादरी आहे। साईं माशूक शाह जी महिरबानी साईं जन बि अॼु अर्ज़ु कयोसीं हिन जो शरीक थिया आहिनि ऐं असां पाण फ़तवा ठाही आहे, उहो उस्तादु तव्हांखे फ़तवा ॿुधाए थो, उन जी का फ़तवा जी का क्लैरिटी आहे त उहा खणी असां जुड़े जे ख़ानदान जा आया, उहो हाणे अहिड़े में बि न हुया, कंहिं ॻाल्हि में न, उन जे लाइ कलेरी बिरादरी 5 ॿाहिरि वठी या अमीरनि जुड़े खे सॼो ॾींदा। बसि इहा बसि हाणे असां सभु शइ खे सम्झी सोची तुंहिंजे मशीरनि तुंहिंजो चङनि जेको लफ़्ज़ आयल हो उहो लफ़्ज़ बि आयल हो, उन जे लाइ बि सभु शइ असां सोची आहे सम्झी आहे ऐं असां बसि हाणे उहा थियल आहे, उनखे असां सफ़ाई जे लाइ रखियो आहे।